नाज़रीन ॿ ॾींहं पहिरियां अॻूणे प्रेस क्लब मदीजी जे सदर ऐं मिलाद मुस्तफ़ा कमेटी जे सदर मरहूम वज़ीर जोश जूणे जो जे 40 जे सिलसिले में तक़रीब थी, जिते ख़तमुल क़ुरान ऐं कुल पिणु पढ़िया विया ऐं ख़ैरात जी मानी तक़सीम कई वई। नाज़रीन उन मौक़े ते अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॻूणो प्रेस क्लब मदीजी जो सदर बाग़ी अज़हर जूणे जो ऐं ॿिया बि शरीक थिया हुआ। बाग़ी अज़हर जूणे जो 40 जी तक़रीब खां पोइ सोशल मीडिया प्रेस क्लब मदीजी में आयो, जंहिं मरहूम वज़ीर जो जूणे जो जे ज़िंदगी जे हालात जी मुनासिबत सां हिकिड़ो ख़ुसूसी इंटरव्यू ॾिनो। अचो त उहो अव्हांखे ॿुधायो। जोश जूणे जो इंतहाई नफ़ीस क़िस्म जो इंसानु हुयो, बहितरीनु माण्हू हुयो। हुन पंहिंजी जवानी में पंहिंजूं जेके सलाहियतूं हुयसि उहे पंहिंजे वतन क़ौम ऐं शहरनि लाइ वक़फ़ कयूं ऐं सुठो किरदारु हूंदो हुयुसि। उनजा इलाही पासा आहिनि, सियासी, समाजी, सहाफ़ती, मज़हबी, पर हू सदाईं अॻुवाणी जो किरदारु अदा कंदो। अदा वज़ीर जो असां वटि ख़ाल जेको आहे न तकड़ में को भरे नथो सघे, छो त हुनजो विछोड़ो असांखे काफ़ी ॾुख ॾेई वियो आहे। असांजी दुआ आहे त अलाह कंदो साईं वज़ीर खे जन्नतुल फिरदौस में अलाह साईं वॾी जॻह अता कंदो, संदसि पोयनि खे असांखे दोस्तनि खे सब्र बि अता कंदो। साईं वज़ीर जो जेको शहर जे लाइ किरदारु हुयो उहो निमाया हुयो। अॼु जेको आहे त हुनजे 40 जी निस्बत सां ख़ैरात बि आहे ऐं नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां त हिते उनजा जेके सपोर्टर आहिनि, दोस्त आहिनि, मिट माइट आहिनि, उन सां कंहिं बि क़िस्म जो को लगाव रखंदड़ ऐं उन सां अलावा पाड़ेसरी सभु हिते माना जेको आहे तक़रीब में शरीक आहिनि। भाऊ माना जेको आहे तो भाऊ वज़ीर जेको आहे पहिरियां जेका शुरूआती जेको ज़िंदगीअ जा ॾींहं हुया उन में हू माना जेको आहे तो थोरो कम परस्त माना वधीक जिदोजहद कई। उन खां पोइ सफ़ा माना हो रिलीजियस माइंड थी वियो, मज़हबी माइंड थी वियो। उन जे उन लाड़े खे अव्हां कीअं था? इहो हिकिड़ो अजीब लकाव थियो हुयो त हू क़ौम परस्त त आख़िर ताईं बि हुयो, हिन वक़्तु बि क़ौम परस्त ई हुयो, पर हू मज़हबी पासे जे ॾांहुं जॾहिं वियो त उनखे बि उअं ई अपनायो जीअं क़ौम परस्त हुयो। तव्हांखे यादि हुजे त 1986 में हिते इंतिहाई वॾो हिकिड़ो वॾो ज़ुल्म थियो शहरनि मथां, उन में अदा वज़ीर जो वॾो किरदारु हुयो ऐं हिनखे जॾहिं उते पुलिस मदई थाणे ते तशदुद कयो हुयो, इंतिहाई तमामु हुन सां गॾु ॿिया दोस्त बि हुआ, पर हीउ अहिड़ो अटल इरादो मज़बूत इरादे जो हुयो त हिनखे कोई बि झुकाए न सघियो। पोइ अॻिते हली हू पहिरियां रसूल बख़्श पली जी पार्टी जो में हुन जॉइन कई हुई, असांजो ब्रदर शहीद आशिक़ बि हुन सां गॾु हुयो, ॿिया दोस्त। पोइ अॻिते हली सिपाफ हिते थी मदेजी में सरगर्म, त हू बि सरगर्म हुया। एजाज़ कमारियो सां ऐं हिननि जो क़ौम परस्तनि जो गॾियल हिकिड़ो हूंदो। पोइ अॻिते हली जीअं जीअं अदा वज़ीर सियासी हवाले खां थोरो पासीरो थींदो, वरी असांजी सहाफ़त में इंट्रस्ट वधई ऐं पाण तव्हांखे ख़बर आहे त हू सदर बि हुयो। वरी जॾहिं मज़हबी हुन में वियो त मज़हबी में बि हू जॾहिं ख़्यालनि सां हुयो त माना इंतिहाई उन्हनि सां बि मज़बूत रिलेशन हुयसि ऐं कोई इहो न चवंदो त हीउ एॾो क़ौम परस्त माण्हू वरी एॾो मज़हबी कीअं थी वियो, पर हिन आख़िर ताईं पंहिंजी क़ौम परस्ती, वतन परस्ती उहा कॾहिं बि न छॾी हुई ऐं मां चवंदो त आख़िरी दम ताईं बि हू क़ौम परस्त हुयो, मज़हबी घटि हुयो। अच्छा भाऊ अज़र जेको आहे जॾहिं ही प्रेस क्लब में जॾहिं ही सदर हुयो हिकु धड़े जो चऊं या हिकु प्रेस क्लब जो, त उन वक़्तु जेको आहे सहाफ़ियुनि में हिकिड़ो वॾो जेको आहे तो तनाव बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पैदा थींदो हुयो, ॿ धड़ा थी विया हुआ। त भाऊ वज़ीर माना ॿिन्ही धड़नि खे हिकु करण जे हवाले सां बि कुझु कावशूं कोशिशूं उनजो छा किरदारु रहियो? अदा वज़ीर जो पहिरियों त जॾहिं असां हिते ज़र्द सहाफ़त जॾहिं वधी वई हुई त उन वक़्तु साईं आबिद शाह असांजो सीनियर हुयो, सदर बि पहिरियां सदर उहो थियो, त असां कोशिशि कईसीं त इहा ज़र्द सहाफ़त ख़तमु थिए, जंहिंमें अदा वज़ीर असां सिकंदर राव जो, साईं भुटो हुयो, आजिज़ भुटो हुयो, असांजो सोरे मीरानी जो मरऊ। पोइ उहा ज़र्द सहाफ़त खे असां इलाही कंट्रोल कयोसीं। कंट्रोल करण खां पोइ वरी असां पाण में ॿिनि धड़नि खे ठाहिण जी कोशिशूं कयूंसीं ऐं हिकु ॾींहुं असां वरी प्रेस क्लब ॿ धड़ा जेके आहे हिकु थी विया हुआसीं। मदे जी प्रेस क्लब पोइ हिकिड़ी हूंदी हुई जेका हलंदी हुई, वरी
उन खां पोइ मां बि सहाफ़त खां पासीरो थी वियुमि। अदा वज़ीर बि नौकिरी वारो माण्हू हुयो, टीचर हुयो, उस्तादु हुयो, उहो बि उन खां पासीरो थी वियो। पोइ असीं जेके बि असां खां ॿिया जेके दोस्त हुया, सहाफ़ी सीनियर या जूनियर, असीं उहे सभई शयूं उन्हनि जे हवाले कयूंसीं। अॼु अदा वज़ीर असां या असांजे आबिद शाह जो इहो वॾो अहम किरदारु आहे जो मदे जी सहाफ़त तोड़े जो सुठी बि आहे ऐं कुझु उन में अहिड़ा पासीरा माण्हू बि आहिनि जेके उनखे माना उनजो किरदारु सुठो न आहे जेको सहाफ़त जे नाले ते करनि पिया। पर अदा वज़ीर जो किरदारु सहाफ़ती उन में ॾाढो बहितरीनु ऐं सुठो हुयो ऐं हिकु ॿिनि धड़नि मां हिकु धड़ो ठाहिण में बि अदा वज़ीर जो अहम किरदारु हुयो।